नाज़रीन हेडलाइन सां वठी ख़बरनि जी शुरुआत कंदासीं हिन अहम ख़बर सां। उकरी चोदगी वेझो मेहरान नेशनल हाईवे ते रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ट्रक ऐं मोटरसाइकिल जे विच में टक्कर लॻण सबबि पीरसन वासी अब्दुल सत्तार जमाली फोत थी वियो आहे ऐं संदसि पुटु ज़हीर जमाली शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाह ते पुलिस फोती ऐं ज़ख़्मी खे मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त ज़ख़्मी जी हालत नाज़ुक हुजण सबबि खेसि नाबशाह इस्पताल मुंतक़िल करे वियो आहे। ॻोठाणनि मूजिबि ख़ैरात जी मानी खाई वापसि वेंदड़ पीउ ऐं पुट सां हादिसो पेश आयो आहे, जॾहिं त फोती ऐं ज़ख़्मी जो तालुक़ पीर वसण जे ॻोठ ख़ैर मोहम्मद जमाली सां आहे। पुलिस ट्रक खे तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर मौक़े तां फरार थी वियो आहे। अफ़सोसनाक अव्हां खे ॿुधायूं पिया, उकरी चोदगी वेझो मेहरान नेशनल हाईवे ते रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ट्रक ऐं मोटरसाइकिल जे विच में टक्कर लॻण सबबि पीरवस्तण वासी अब्दुल सत्तार जमाली फोत थी वियो आहे ऐं संदसि पुटु ज़हीर जमाली शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। इतलाह ते पुलिस फोती ऐं ज़ख़्मी खे मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो, जॾहिं त ज़ख़्मी जी हालत नाज़ुक हुजण सबबि खेसि नाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठाणनि मूजिबि ख़ैरात जी मानी खाई वापसि वेंदड़ पीउ ऐं पुट सां हादिसो पेश आयो आहे, जॾहिं त फोती ऐं ज़ख़्मीअ जो तालुक़ पीर वसण जे ॻोठ ख़ैर मोहम्मद जमाली सां आहे। पुलिस ट्रक ड्राइवर खे तहवील में वठी छॾियो आहे। अफ़सोसनाक ख़बर अव्हां खे ॾियूं पिया, उकरी चोदगी वेझो मेहरान नेशनल हाईवे ते रोड हादसे सबबि हिकु ॼणो फोत ऐं हिकु ॼणो ज़ख़्मी थी पियो आहे। ट्रक ऐं मोटरसाइकिल जे विच में टक्कर लॻण सबबि पीर वसण वासी अब्दुल सत्तार जमाली फोत थी वियो आहे ऐं संदसि पुटु ज़हीर जमाली शदीद ज़ख़्मी थी पियो आहे। अव्हां खे ॿुधाईंदा हलूं त इतलाह ते पुलिस फोती ऐं ज़ख़्मी खे मक़ामी इस्पताल मुंतक़िल कयो आहे, जॾहिं त ज़ख़्मी जी हालत नाज़ुक हुजण सबबि खेसि नाबशाह इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ॻोठाणनि मूजिबि ख़ैरात जी मानी खाई वापसि वेंदड़ पीउ ऐं पुट सां हादिसो पेश आयो आहे, जॾहिं त फोती ऐं ज़ख़्मी जो तालुक़ पीर वसण जे ॻोठ ख़ैर मोहम्मद जमाली सां आहे। पुलिस ट्रक ड्राइवर खे तहवील में वठी छॾियो आहे, जॾहिं त ड्राइवर मौक़े तां ई फरार थी वियो आहे।